सिंध जे महाड आहे रोज़ाना काविश जे कालम निगार लेखक अदीब प्रोफेसर लियाकत अज़ीज़ जे 5वीं वरसी जे मौक़े ते संदसि हयातीअ में लिखियल निधन खां घोड़ा ग़ैबाना सवार किताब जी मुहरत वारी तक़रीब में सिंध जे महाड आहान अदीबनि शाइरनि लेखकनि समाज सुधारनि शिरकत करे संदसि हयातीअ में कयल अदबी इल्मी ख़िदमतनि ऐं पोरे बाबति केतिरियुनि न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार वंडिया त माण्हू मिट्टी में बहिजी आया आहिनि, मिट्टी में ई हलिया वेंदा, पर कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेको मिट्टी जो कर्ज़ अदा कनि था। ऐं साईं लियाकत अज़ीज़ बि पंहिंजी मिट्टीअ जो जेको हुन खां पुॼी सघियो कोरियो पंहिंजी पेशावराना ज़िंदगी में, पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में, पंहिंजी इल्मी फ़िक्री ज़िंदगी में उहो कोरियो हू करे अॼु असांजे विच में न आहे, पर अॼु क़ौम उनखे ट्रिब्यूट पेश करे रही आहे। ऐं सम्झां थो त इहो साईं आलम अरवा में बि इन ॻाल्हि ते ज़रूरु मुड़कंदो हूंदो त संदसि पोरियो सिंधी क़ौम वटि सजायो। लियाकत अज़ीज़ साहिबु ज़ाती तौर ते मूंखे ख़बर आहे त हू तमामु सुठो उस्तादु हो, जेके हक़ीक़ी माना में उस्तादु चइजे त कॾहिं क्लास न छॾे, पंहिंजे ॿारनि खे सभिनी ॿारनि खे पंहिंजे बचनि वांगुरु सम्झी पढ़ाए। हुन उहो किरदारु अदा कयो जेको हिकु हक़ीक़ी उस्तादु किरदारु अदा कंदो आहे। ऐं साॻे वक़्तु तालीम सां गॾोगॾु हुन पंहिंजे शागिर्दनि खे शऊर बि ॾिनो। ज़िंदगी असांजे लियाकत अज़ीज़ सोलंकी असांजे सिंधी समाज जो इंतहाई मुतहरिक ऐं फगारो किरदारु हो, जे पंहिंजी सॼी ज़िंदगी मुख़्तलिफ़ शोबनि में इंतहाई जाखोड़ी अंदाज़ सां गुज़ारी। उहो ई सबबु आहे जो प्रोफेसर लियाकत अज़ीज़ सोलंकी जूं इल्मी अदबी ऐं समाजी ख़िदमतूं जेके उन्हनि जे बदौलत घण रुखी शख़्सियत जी बदौलत सिंधी अदबी संगत विछोड़े खां वठी यानी 30 सेप्टेम्बर 2018 खां 2023 ताईं मुसलसिल हर साल उनजी वरसी बि मल्हाईंदी पई अचे। एक तरफ़ बेहतरीन उस्ताद, बे पासे बेहतरीन दानिश्वर ऐं टे तरफ़ बेहतरीन बहादुरी सां वक़्त जी आमिरत ख़िलाफ़ जदोजहद कंदड़ ऐं प्रोफेसरनि जी एसोसिएशन में प्रोफेसरनि जे हक़नि लाइ तमामु वॾियूं सगारियूं जदोजहदूं कंदड़ हिकिड़ो अज़ीम इंसानु हो। सोलंकी असांजे सपला जो लीडर हो ऐं हू बहितरीनु उस्ताद हो। सॼी ज़िंदगीअ में पंहिंजे हक़नि जी हासिलात जे ख़ातिर हू विढ़ंदो रहियो ऐं जेसिताईं मुतालबा न थिए मञिया विया तेसिताईं हुन चुप न कई। प्रोफेसर जा जेके ज़ाती दोस्त आहिनि जेके उनजी शख़्सियत में उन सां गॾु हुआ, उहे आया आहिनि जेके हुनजी जेको आहे सो तइलीम जी जेको आहे सो जेके हुनजूं ख़िदमतूं उन ते ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं सिंध लाइ जेके हुन जूं जेके जदोजहद तहरीकूं उन ते ॻाल्हाए रहिया आहिनि। लियाकत अज़ीज़ साहिबु घण रुखी शख़्सियत जो मालिक हुयो। हुन जिते सिंध जे तइलीम जे हवाले सां, सिंध जे इदारनि जे हवाले सां, उस्तादनि जे हक़नि जे हवाले सां भरपूर जदोजहद कई ऐं पंहिंजो किरदारु अदा कयो त उते धरती माता जो को बि अहिड़ो इशू न हो जंहिं ते लियाकत अज़ीज़ जेको आहे पंहिंजी सगारी जदोजहद न कई। त साईं जेका पंहिंजे इल्मी ख़ज़ानो छॾे वियो उन तसलसल खे ईंदड़ नसल ताईं पहुचाइणु ऐं हीअ वरसी उन अमल जो तसलसल आहे त असां अहिड़े क़िस्म जी यादगार प्रोग्राम कंदा रहिया आहियूं पहिरीं बि, ऐं हीअ साईं जी 5वीं वरसी आहे ऐं उमेद किताब जी साईं जी मुहूरत बि थी ऐं आईंदा बि साईं जो जेको बक़ाया मवाद आहे उहो बि सहेड़े असां कंदासीं। साईं प्रोफेसर साहिबु इंतहाई हिकिड़ो जाखोड़ी माण्हू हो, हिकिड़ो अहिड़ो किरदारु हो जेको कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। सिंध जे महाड आहे कालम निगार लेखक अदीब प्रोफेसर लियाकत अज़ीज़ जे कयल अलमी अदबी ख़िदमतनि ते 5वीं वरसी जे मौक़े ते खेसि ख़राज तहसीन पेश कंदे संदसि अज़मत खे सलाम पेश कयो वियो। कैमरामैन ख़ादम जिस्कण सां गॾु ग़ुलाम नबी कीरियो, KTN न्यूज़ मोहम्मद ख़ान।